बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन व अला अहलि बैतिहि अत्तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बाद। नाज़रीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम या अली मदद। नाज़रीन मोहतरम, इमाम मासूमीन अलैहिस्सलाम जन जी सीरत, किरदार ऐं अक़वाल जहिड़े नमूने सां असांजे लाइ नमूने अमल आहिनि, अहिड़ी तरह संदन दुआऊं बि बहितरीन ज़िंदगी गुज़ारण ऐं तक़र्रुब इलाही हासिल करण ऐं तवस्सुल ऐं अमली किरदार पैदा करण में भी इहे दुआऊं मासूमीन अलैहिस्सलाम जूं असांजे लाइ मददगार साबित थियनि थियूं। इन्हनि दुआउनि मां हिकिड़ी दुआ दुआए अरफ़ा जी, जेका इमाम हुसैन अलैहिस्सलाम अरफ़ा जे ॾींहुं पढ़ी, उहा दुआ बि आहे। ही दुआ दुआए अरफ़ा एतिरी मशहूर आहे जो इहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी दुआ अरफ़ा जे आमालनि में पढ़ी थी वञे ऐं अरफ़ा जे आमालनि में शुमार कई थी वञे। इन दुआ जो मुख़्तसर तारुफ़ ईअं आहे त हिकु शख़्स ग़ालिब असदी जंहिंजा ॿ फ़र्ज़ंद उहे रिवायत था कनि, बिशर ऐं बशीर। इहे ॿई रिवायत कनि था, चवनि था त अरफ़ा जे ॾींहुं असर जे टाइम यानी टिपहरी जे वक़्तु असां अरफ़ात में मौजूदु हुआसीं, इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर हुआसीं त इमाम अलैहिस्सलाम ख़ैमे खां ॿाहिरि निकिता ऐं पंहिंजे औलाद, पंहिंजे अहल बैत ऐं पंहिंजे शीयनि जी हिकु जमायत सां निहायत तमामु घणे ख़ुशू ऐं ख़ुशू, आजिज़ी ऐं इंकिसारी सां ॿाहिरि निकिता ऐं जबल अरफ़ात जे खाॿे पासे इमाम अलैहिस्सलाम काबा ॾांहुं रुख़ करे ऐं पंहिंजे हथनि खे चहिरे जे बराबरि आणे ऐं ईअं बुलंद कयऊं जीअं कोई मिसकीन खां काई शइ घुरी वेंदी आहे। इमाम अलैहिस्सलाम उन वक़्तु हिन दुआ खे पढ़ियो, जेका दुआ अरफ़ा असांजो अॼु मौज़ू आहे। ऐं ही दुआ जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम पंहिंजी परवरदिगार सां जहिड़े तरीक़े सां राज़ो नियाज़ कनि था ऐं ख़ुदावंद मुतआल जी तौहीद ऐं ॿियूं सिफ़तूं अहिड़े तरीक़े सां बयानु कनि था जो अॼु जे ज़माने में जेके मुख़ालिफ़ीन तरफ़ां तौहीद जे बारे में शुबहात पैदा करे रहिया आहिनि, इन दुआ मां असां इन्हनि शुबहात खे रद्द करे सघूं था। ऐं इन दुआ जे मुताले करण सां ऐं पढ़ण सां ऐं उन ते अमल करण सां अहिड़ियूं नसीहतूं बि आहिनि जंहिंजे पढ़ण सां इंसान पंहिंजी ज़िंदगी खे बहितरीन नमूने अमल पैदा करे सघे थो। ऐं नाज़रीन मोहतरम, अॼु जी असांजी निशिस्त पूरी थी ऐं इंशाअल्लाह अॻी निशिस्त में असां अॻिते बयानु कंदासीं हिन दुआ खे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।